पीटीआई बानी इदत निकाह केस मां आजो करार ॾियण बावजूदि आज़ादु न थी सघंदो। बुशरा बीबी जी आज़ादी जा इम्कान आहिनि। लाहौर जी दहशतगर्दी टोड़ अदालत 9 मई जे वाक़िअनि में पीटीआई बानी जी उबूरी ज़मानत रद्द करे छॾी हुई। लाहौर पुलिस 9 मई जे केसिस में पीटीआई बानी जी गिरफ़्तारी ज़ाहिर करे चुकी आहे। इदत निकाह केस मां आजो थियण बावजूदि पीटीआई बानी आज़ादु न थी सघंदो। इदत निकाह केस मां आजो थियण बाद बुशरा बीबी जी आज़ादी जा इम्कान आहिनि। बुशरा बीबी ख़िलाफ़ अहिड़ो को बि केस दाख़िल नाहे जंहिंमें संदसि गिरफ़्तारी घुर्बल हुजे। पीटीआई बानी इदत निकाह केस मां आजो करार ॾियण बावजूदि आज़ादु न थी सघंदो। बुशरा बीबी जी आज़ादी जा इम्कान आहिनि। लाहौर जी दहशतगर्दी टोड़ अदालत 9 मई जे वाक़िअनि में पीटीआई बानी जी उबूरी ज़मानत रद्द करे छॾी हुई। लाहौर पुलिस 9 मई जे केसिस में पीटीआई बानी जी गिरफ़्तारी ज़ाहिर करे चुकी आहे। इदत निकाह केस मां आजो थियण बावजूदि पीटीआई बानी आज़ादु न थी सघंदो। इदत निकाह केस मां आजो थियण बाद बुशरा बीबी जी आज़ादी जा इम्कान आहिनि। बुशरा बीबी ख़िलाफ़ अहिड़ो को बि केस दाख़िल नाहे जंहिंमें संदसि गिरफ़्तारी घुर्बल हुजे। पीटीआई बानी इदत निकाह केस मां आजो करार ॾियण बावजूदि आज़ादु न थी सघंदो। बुशरा बीबी जी आज़ादीअ जा इम्कान आहिनि। लाहौर जी दहशतगर्दी टोड़ अदालत 9 मई जे वाक़िअनि में पीटीआई बानी जी उबूरी ज़मानत रद्द करे छॾी हुई। लाहौर पुलिस 9 मई जे केसिस में पीटीआई बानी जी गिरफ़्तारी ज़ाहिर करे चुकी आहे। इदत निकाह केस मां आजो थियण बावजूदि पीटीआई बानी आज़ादु न थी सघंदो।